दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद जी सिंध। उम्मीद है तव्हीं सभु ख़ुशि हूंदा। साथी पाण ॻाल्हायूं था जो असांजे समाज में असांजे सिंध ऐं पाकिस्तान में जेको नशो वापराए थो वञे या नशो अचे थो, सभ खां पहिरीं सवाल इहा त नशो माण्हू वापराए छो थो। पर इन खां बि अहम सवाल इहा त नशो अचे किथां थो। हीरोइन, ॿियो हिकिड़ो नओं नशो निकितो आहे आइस, शराब, चरस, भंग, सिगरेट, जेतिरा बि नाला खणो, अचे किथां थो। उबतो सिस्टम आहे असां वटि। नशे पीअण वारे खे ॿधबो, उन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कबी। जिते ठहे थो, मिसाल तौर शराब फैक्ट्रियुनि में ठहंदो आहे, मां कोन ठाहींदो आहियां, को ॿियो माण्हू आम न ठाहींदो आहे, फैक्ट्रियुनि में ठहंदो आहे। कंपनियूं आहिनि वॾियूं, फैक्ट्रियूं आहिनि वॾियूं, जिन में इहो ठहे थो। वॾे में वॾो धंधो इन जो थींदो आहे पाकिस्तान ऐं सिंध में, सॼी दुनिया में थींदो आहे। मुस्लमान आहियूं, मज़हबी हवाले सां असांखे रोकियल आहे, कानूनी हवाले सां उन मथां जुर्म लागू थियल आहिनि, जुर्म आहे। पोइ बि आम मिलंदो आहे। ज़रे घटि हर हिकु शहरनि में गुथा हूंदा आहिनि शराब जा। तोड़े जो ख़बर आहे त इंसानी ज़िंदगी लाइ नुक़सानकार आहे। बुकियूं ख़तम थींदियूं आहिनि, मादा तबाह थींदा आहिनि, माण्हुनि खे हज़ारनि क़िस्म जा अटैक, ॿियूं बीमारियूं इहो ॾींदो आहे। पर पोइ बि इहो सरेआम विकिरो थींदो आहे, माण्हू पीअंदा आहिनि। असांजे हुकुमराननि खे बि ख़बर, पुलिसुनि खे ख़बर हूंदी आहे। जेतिरनि माण्हुनि जो नालो खणो, सभिनी मूंखे पाण ज़ाती ख़बर आहे। पर सवाल इहो थो पैदा थिए त जेकॾहिं इहो ग़लति आहे, इंसान लाइ नुक़सानकार आहे, उहे ई माण्हू कानून लागू कंदड़ इदारा ॿिया टिया सभु चवनि था त इंसानी समाज लाइ नुक़सानकार आहे, त पोइ इहो अचे किथां थो, ठहे छो थो। फैक्ट्रियुनि खे कंहिं इजाज़त न आहे त शराब ठाहियो वञे। मज़हबी हवाले सां बि उनजी रोक आहे। ॿियो चरसो असां वटि कोन ईंदो आहे, असां वटि कोन ठहंदो आहे। इहे बि कंपनियूं फैक्ट्रियूं ठाहींदियूं आहिनि। मूंखे गारंटी आहे त लाड़काणे खां दादू ताईं चरस, माना हैदराबाद या कराची ताईं हिकु सिगरेट जो चरस नथो खणी सघां। जेकॾहिं खणंदुसि त कंहिं न कंहिं जॻह ते रस्ते ते पकड़बुसि, सज़ा मिलंदी, कानूनी कार्रवाई थींदी। हे ट्रकियुनि जूं ट्रकियूं शहरनि में कीअं थियूं अचनि, इन्हनि जी ख़बर कोन्हे। या त उहे इनखे ग़लति सम्झनि नथा, या त सभ खां घणी कमाई इन्हनि शयुनि में आहे, या त सभिनी जो हिन में हिसो पती आहे। सॼा जा सॼा नसुल इन नशे सिंधी माण्हुनि जा तबाह कया आहिनि, पाकिस्तान जे माण्हुनि जा तबाह कया आहिनि। भला माण्हुनि खे इन जी ज़रूरत पवे छो थी। जेकॾहिं ज़रूरत पवे थी, भलो कमु आहे। नंढड़ो मिसाल थो विच में रखां। चाइना में जॾहिं माण्हू ने तरियाक जा मवाली थिया, वॾे मिक़दार में चाइनी तरियाक जा मवाली आहे। कामड़ माओज़ेतुंग जॾहिं इनक़िलाब आंदो, उन खां पोइ कामड़ माओज़ेतुंग कामड़ साथियुनि खे घुराए चयो त असांजे मुल्क में अञा केतिरा तरियाकी मौजूदु आहिनि ऐं केतिरनि तबक़नि में आहिनि। कामड़े हुन ॿुधायो कामड़ इलाही साथरा तरियाकी असां वटि मौजूदु आहिनि। चई केतिरनि तबक़नि में, चयो 3 तबक़नि में। चई कहिड़नि कहिड़नि में? चई हिकु उहे आहिनि जेके सॼो ॾींहुं घर मां पैसा सामान खणी खपाए नशो कंदा आहिनि। ॿिया उहे आहिनि जेके कमाईंदा आहिनि, घर में बि 5 रुपया ॾींदा आहिनि ऐं बाक़ी पैसनि मां नशो बि कंदा आहिनि। टिया उहे आहिनि जेके कमाईंदा, महिनत इन खां कंदा आहिनि त रुगो नशो करियूं। कामड़ माओज़ेतुंग उन्हनि खे घुराए चयो त जेके सॼो ॾींहुं कमाइनि इन सिरपां जे लाइ था त नशो करियूं उहे, ऐं ॿिया जेके घर जो बि नुक़सान करे नशो था कनि, ॿिन्ही खे पकड़े जेलनि में जो आहे गोली हणी छॾियो। उन्हनि खे छॾियो जेके घर बि हलाइनि था ऐं नशो बि कंदा, जेसिताईं इहे असांजे चाइना जे माण्हुनि जे रत मां इहो नशो निकिरे। माना साबित थियो त तरियाकी चइनिनि खे करण में हिकु वॾी साज़िश ठहे। इन साॻी हवाले सां जेकॾहिं सिंधी माण्हुनि ताईं नशो जेको आम पहुतो आहे, इन में बि का वॾी साज़िश आहे। मिसाल तौर कीअं, जेकॾहिं चरस ते या शराब ते बंदिश न हुजे, एतिरे वॾे महांगे मिक़दार में न खपे। जंहिं बि शइ ते बंदिश हूंदी आहे उहा महांगी विकिरो थींदी आहे। जहिड़ियूं बि शयूं तव्हां ॾिसो सॼी दुनिया में, जंहिं बि शइ ते बंदिश हूंदी उहा घणे मिक़दार में विकिरो थींदी आहे ऐं घणी महांगी विकिरो थींदी आहे। सिंधी ऐं पाकिस्तान माण्हुनि जो नसुल नौजवान बचायो। जेकॾहिं वाकई नशो इंसानी समाज लाइ, इंसान लाइ नुक़सानकार आहे, त सभ खां पहिरियों जेके फैक्ट्रियूं, जेके इदारा आहिनि जे ठाहिनि था, उन्हनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करियो ऐं उन्हनि खे बंदि करियो। जेकॾहिं ईंदो ई कोन त माण्हू कीअं पीअंदो। शहरनि ताईं नशो ईंदो ई कोन, माण्हू खे मिलंदो ई कोन, त पीअंदो माण्हू किथां? समाज ख़राब कीअं थींदो? माना वॾे में वॾो जेको सबबु बणिजे थो त जेके इदारा ठाहींदड़ आहिनि, जेके कंपनियूं ठाहींदड़ आहिनि, सॼे में सॼो ॾोह उन्हनि जो आहे। सिंध में हीरोइन कोन ई पठाणा नदी अफ़गान मां 13 ॾींहं असां वटि माना चाकू रखण ते 13 ॾींहं
सरेआम बंदूकूं क्लाशनियूं सरकारी हथियार अफगानी पठान खणी आया ऐं सिंधी माण्हुनि खे विकिरो ॾिनो लखा इंसान हुन में क़तल थिया पर उन्हनि पासे कंहिंजी बि दाह न हूंदी जिन बि शहरनि में प्रेस क्लब आहिनि उहे दाऊं कंदा त असांजे शहर में नशो विकिरो थो थिए पुलिस हुन शहर जे माण्हुनि खे गिरफ़्तार कंदी चालान कंदी पैसा वठंदी उन्हनि खां भतो वठंदी वरी छॾे ॾींदी उन्हनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई छो थी कई वञे जिथे इहे इदारनि में इहे नशा ठहनि था जिथां ट्रकियूं विकिरो थियूं थियनि टालर भरिजी था अचनि तव्हां वीडियो ॾिठा हूंदा हाणे लॉकडाउन दौरान जेके गुथा बंदा जॾहिं गुथा खुलिया एतिरी उन्हनि मथां रशी एतिरी वॾी रशी जो एतिरी शायदि ॿियनि कंहिं दुकाननि ते हुजे साबित थो थिए त हिन समाज में वॾियूं जेके कुवतूं आहिनि उहे हिन क़ौम जे नसुल खे तबाह करणु चाहिनि थियूं तॾहिं हुननि अहिड़े क़िस्म जा इदारा ठाहे छॾिया आहिनि सभ खां पहिरीं उन्हनि इदारनि कंपनियुनि उन माण्हुनि ख़िलाफ़ हिन जेके हिन मुल्क जा हिन क़ौम जा हिन नसुल जा सॼण आहिनि उहे कार्रवाई कनि हक़ मौजूद जीअं असांजो वीडियो वणे असांजे यूट्यूब चैनल अरड़ोतरा खे सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन जे बटन खे दॿाइजो जीअं अॻिले वीडियो नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचाए सघूं